Hi everyone, Assalamu alaikum. Welcome to Future Talent Online Academy. Now in today's lecture we will learn about noun case. ठीक है, अॼु जे लेक्चर में असां नाउन केस सम्झंदासीं त नाउन जी पोजीशन छा हूंदी आहे कंहिं बि सेंटेंस में इसम जेको किथे इस्तेमालु थींदो आहे इसम जी जेका पोजीशन हूंदी आहे उहा छा हूंदी आहे ऐं कहिड़ी हालत में हूंदी आहे ठीकु आहे त सभ खां पहिरीं इसम नाउन केस जेके आहिनि त टिनि क़िस्मनि जा आहिनि सब्जेक्टिव केस ऑब्जेक्टिव केस ऐं पॉज़िटिव केस ठीकु आहे त हिन जो असां यूज़ेज सिखंदासीं सभ खां पहिरीं जेकॾहिं असां को एग्ज़ाम्पल ॾिसूं त सब्जेक्टिव केस में कीअं नाउन इस्तेमालु थींदो आहे या ऑब्जेक्टिव केस में नाउन जो इस्तेमालु छा आहे या कीअं आहे ठीकु आहे जेकॾहिं को असां सेंटेंस ॾिसूं त हीअ जीअं सेंटेंस लिखियलु आहे त रिहान हेल्प्स देम ठीकु आहे हीअ हिकु सेंटेंस आहे सभ खां पहिरीं जेकॾहिं रिहान जेको आहे उहो नाउन आहे ठीकु आहे हीअ सेंटेंस में पहिरियां अचे थो त हिन जेको आहे सब्जेक्ट आहे ठीकु आहे उनखां पोइ वर्ब आहे हेल्प्स जेको छा आहे इहो वर्ब आहे उनखां पोइ देम जेको ॾिसो ऑब्जेक्ट आहे ठीकु आहे त सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हाणे जेकॾहिं असां हिन जी फॉर्मेशन ॾिसूं त जंहिं बि जॻह ते सब्जेक्ट जी जॻह ते हमेशह यादि रखो त नाउन ऐं प्रोनाउन ईंदो आहे नाउन ऐं प्रोनाउन ईंदो आहे सब्जेक्ट वारी जॻह ते हाणे छा कंदासीं हीअ जेको रिहान जेको आहे जेको सब्जेक्ट आहे हिनखे असां सब्जेक्टिव केस चवंदासीं छा चवंदासीं हिनखे सब्जेक्टिव केस सही आहे जेकॾहिं ॿियो हिते नाउन हुजे हा आई हुजे हा प्रोनाउन हुजे आई वी यू या को बि एग्ज़ाम्पल सम्झो तव्हां नाउन हुजे हा सेंटेंस जे स्टार्टिंग में त असां हिनखे छा चवंदासीं सब्जेक्टिव केस हुनखां पोइ जेको सेकंड नंबर ते आहे ऑब्जेक्ट जेको आहे ऑब्जेक्ट में बि नाउन थी सघे थो प्रोनाउन बि थी सघे थो हाणे हिते हिन जुमिले में ॾिसो ऑब्जेक्ट छा आहे देम आहे सही आहे ऑब्जेक्ट छा आहे देम आहे त हीअ ऑब्जेक्टिव केस आहे हिनखे छा चवंदासीं असां ऑब्जेक्टिव केस जेकॾहिं असां वधीक एग्ज़ाम्पल ॾिसूं हिन जा त अच्छा हिन में तव्हां ॾिसो हेठि जीअं सेंटेंस आहे ऑब्जेक्टिव केस जो त दे हेल्प ठीकु आहे दे हेल्प रिहान त हाणे दे हिते छा आहे हिते सब्जेक्ट आहे वर्ब जेको आहे हिते हेल्प आहे हुनखां पोइ रिहान हिते छा आहे ऑब्जेक्ट आहे नाउन साॻियो ई जेको आहे ऑब्जेक्ट जी जॻह ते अची वियो आहे त हिनखे असां छा चवंदासीं ऑब्जेक्टिव केस सही आहे छा चवंदासीं हिनखे असां ऑब्जेक्टिव केस अच्छा इन जी डेफिनेशन ॾिसो त वेन अ नाउन और प्रोनाउन इज़ यूज़ एज अ सब्जेक्ट ऑफ वर्ब ठीकु आहे छो त जॾहिं नाउन ऐं प्रोनाउन जेकॾहिं सब्जेक्ट जी जाइ ते इस्तेमालु था थियनि त इट इज़ सेड टू बी इन द नॉमिनेटिव केस ठीकु आहे सब्जेक्टिव केस या नॉमिनेटिव केस तव्हां हिनखे चई सघो था त चए थो त जॾहिं नाउन ऐं प्रोनाउन जेकॾहिं जुमिले में सब्जेक्ट जॻह ते इस्तेमालु था थियनि वर्ब खां अॻु में त इहे छा आहिनि सब्जेक्टिव केस आहिनि अॻिते आहे त वेन अ नाउन और प्रोनाउन इज़ यूज़ एज ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब जेकॾहिं नाउन ऐं प्रोनाउन वर्ब जो ऑब्जेक्ट थियनि था त हुनखे असां छा चवंदासीं ऑब्जेक्टिव केस चवंदासीं या एग्ज़ेक्टिव केस चवंदासीं सही आहे जेकॾहिं नाउन या प्रोनाउन वर्ब जो ऑब्जेक्ट थियनि था त असां हुनखे ऑब्जेक्टिव केस चवंदासीं जेकॾहिं असां हिन जो एग्ज़ाम्पल ॾिसूं त रीड द फॉलोइंग सेंटेंस हरी ब्रोक द विंडो ठीकु आहे हाणे विंडो हिते ॾिसो हीअ छा आहे ऑब्जेक्ट आहे जेकॾहिं हीअ अॻियां अचे थी हिते ॾिसो अॻियां सेंटेंस में द विंडो वॉस ब्रोकन हाणे हिते छा आहे विंडो सब्जेक्ट आहे त हिनखे छा चवंदासीं सब्जेक्टिव केस ऐं हिते ऑब्जेक्टिव केस इट विल बी सीन दैट नाउन्स इन इंग्लिश हैव द सेम फॉर्म फॉर द नॉमिनेटिव एंड एक्यूज़ेटिव The nominative generally comes before the verb and accusative after the verb. चलो जेकॾहिं नॉमिनेटिव या सब्जेक्टिव केस जेको आहे वर्ब खां पहिरीं ईंदो आहे एक्यूज़ेटिव केस जेको आहे उहो वर्ब खां पोइ ईंदो आहे अच्छा त ऑब्जेक्ट ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि हिकु हूंदो आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट ऐं ॿियो हूंदो आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हाणे सिखंदासीं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट छा आहे ऐं डायरेक्ट ऑब्जेक्ट छा आहे हीअ एग्ज़ाम्पल तव्हां ॾिसो दे गेव रिहान अ बॉल दे गेव रिहान अ बॉल त हिते जेको डायरेक्ट ऑब्जेक्ट जेको आहे उहो वर्ब जी माना ॾींदो आहे ऐं इनडायरेक्ट जेको आहे डायरेक्ट जी माना ॾींदो आहे सही आहे हिते सिंधी में डेफिनेशन जीअं लिखी आहे मां डायरेक्ट ऑब्जेक्ट छा आहे जेको ऑब्जेक्ट वर्ब जी माना ॿुधाए ॾिसो हीअ हिकु ऑब्जेक्ट आहे हीअ बि हिकु ऑब्जेक्ट आहे सेंटेंस में त ॿ ऑब्जेक्ट इस्तेमालु थी था सघनि ठीकु आहे कंहिं बि सेंटेंस में
ॿ ऑब्जेक्ट इस्तेमालु थी था सघनि, हिकु डायरेक्ट ऑब्जेक्ट ऐं ॿियो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट। हाँ, डायरेक्ट ऑब्जेक्ट उहो आहे जेको वर्ब जी माना ॿुधाए, माना वर्ब छा थो करे उहो डायरेक्ट ऑब्जेक्ट ॿुधाईंदो। सही आहे। हाणे जेको डायरेक्ट ऑब्जेक्ट ॿुधाए थो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे बारे में, त ऑब्जेक्ट जेको उहो ऑब्जेक्ट जेको इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जी माना ॿुधाए, माना बाल त ॾिए थो, कंहिंखे थो ॾिए, रिहान खे थो ॾिए। सही आहे। हाणे रिहान हिते छा आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे। डायरेक्ट ऑब्जेक्ट छा आहे, अ बाल आहे, गेव, दे गेव रिहान अ बाल। हाँ, गेव उन्हनि ॾिनो बाल, कंहिंखे ॾिनो, रिहान खे ॾिनो। त डायरेक्ट ऑब्जेक्ट जेको आहे अ बाल आहे ऐं इनडायरेक्ट जेको आहे उहो रिहान आहे। सही आहे। हिन जी डेफिनेशन जी इहा आहे त डायरेक्ट ऑब्जेक्ट जेको ऑब्जेक्ट वर्ब जी माना ॿुधाए, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हुनखे चइबो ऑब्जेक्ट जेको इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जी माना ॿुधाए। अच्छा, जेकॾहिं असां ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसूं हिन जो, त हिन जो जेकॾहिं असां ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसूं त हिन में आहे त रामा गेव अ बाल। ठीकु आहे। त ॿिए सेंटेंस में रामा गेव हरी अ बाल। तो इन ईच ऑफ दी सेंटेंस द नाउन बाल इज़ द ऑब्जेक्ट ऑफ गेव। बाल जेको आहे ऑब्जेक्ट आहे गेव जो। In the second sentence, we are told that Hari was the person to whom Rama gave a ball. Hari is the noun Hari is called the indirect object of the verb gave. जेको नाउन हरी आहे वो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे वर्ब गेव जो। सही आहे। द नाउन बाल द ऑर्डिनरी ऑब्जेक्ट इज़ कॉल्ड द डायरेक्ट ऑब्जेक्ट। हाँ, जेको नाउन जेको बाल आहे उहो जेको आहे इन्हनि जो डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे। छो तो इट विल बी नोटिस दैट द पोजिशन ऑफ द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इज़ इमीडिएटली आफ्टर द वर्ब। छो तो जेकॾहिं इनडायरेक्ट जेको ऑब्जेक्ट आहे हुन जी जेका पोजिशन हूंदी आहे उहो वर्ब जे बाद लॻंदो आहे, वर्ब जे बाद लॻंदो आहे ऐं डायरेक्ट ऑब्जेक्ट खां पहिरीं लॻंदो आहे। इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वर्ब खां बाद लॻंदो ऐं डायरेक्ट ऑब्जेक्ट खां पहिरीं लॻंदो। सही आहे। त उमेदु कजे थी त हीअ तव्हांखे जेको सब्जेक्टिव केस ऐं ऑब्जेक्टिव केस तव्हांखे सम्झ आयो हूंदो, ऐं हुनखां पोइ जेको डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहिनि इन जो बि सम्झ अची वई हूंदी। हाणे जेको असां वटि ॿियो टियों काइंड आहे, अच्छा, पॉसेसिव केस। ठीकु आहे। पॉसेसिव केस जी जेको मतिलबु आहे मालिकाणा हुकूक, मालिकाणा अख्तियार, ऑनरशिप। सही आहे। हाणे असां हिन जी जेका असां डेफिनेशन ॾिसूं त हिन में हमेशह नाउन जे पोयां जेको आहे एप्स्ट्राफ लॻंदी आहे, एप्स्ट्राफी लॻंदी आहे, माना हज़फ लॻंदी आहे, कामा लॻंदी आहे। उहो माना ॿुधाईंदो आहे त कंहिंजो आहे। त इहो छा आहे, हूज़ मिसाल आहे, माना हीउ पुछा थो करे, कंहिं शइ जी मालिकी थो ॾेखारे, त इन खे असां पॉसेसिव केस चवंदासीं। पॉसेसिव नाउन बि हिन खे चयो वेंदो आहे। इहे सेंटेंस में इस्तेमालु थींदा आहिनि। हाणे हिते आहे रामाज़। ठीकु आहे। रामाज़ एप्स्ट्राफी लॻियल आहे हिन में। हिन जो मतिलबु आहे जो। ठीकु आहे। जंहिंसां तालुक़ु रखे थी का बि शइ, कंहिंसां तालुक़ु रखे थी, उन नाउन जो नालो आहे। सही आहे। अच्छा, जेकॾहिं असां हिन जी डेफिनेशन ॾिसूं त या हिन जी वज़ाहत असां वधीक सम्झूं त हिन में आहे त रामाज़ अम्ब्रेला। अच्छा, एग्ज़ाम्पल ॾिसो, दिस इज़ रामाज़ अम्ब्रेला। ही रामाज़ जी अम्ब्रेला आहे, रामाज़ अम्ब्रेला। ठीकु आहे। द अम्ब्रेला बिलोंगिंग टू रामा। द फॉर्म ऑफ द नाउन Rama is changed to Ramaz to show ownership or possession. ठीक है। The noun Ramaz is therefore said to be in the possessive or genitive case. The possessive answer the question whose, मतलब कैसां बिलोंग थी करे। सही है। बिलोंगिंग जेको तालुक़ जो सिस्टम हूंदो आहे या ऑनरशिप हूंदो आहे, त हीअ एप्स्ट्राफी जेका आहे हिन में कंहिं बि नाउन जे पोयां लॻे त एप्स्ट्राफी, त असां हिन खे चवंदासीं पॉसेसिव केस। अच्छा, हिन शइ आहे उहा असां सिखंदासीं, हिन जी फॉर्मेशन कीअं थी ठहे। हिन खां पोइ ॾिसो फॉर्मेशन ऑफ द पॉसेसिव केस। वेन द नाउन इज़ सिंगुलर, वेन द नाउन इज़ सिंगुलर द पॉसेसिव केस इज़ फॉर्म्ड बाय एडिंग एस्ट्राफी ऐं एस टू द नाउन। छो त जेकॾहिं सिंगुलर नाउन हुजे त असां हुन जे पोयां एप्स्ट्राफी ऐं एस लॻाईंदासीं। द बॉइज़ बुक, द किंग्स क्राउन। हाँ, हिन जो मतिलबु आहे
अच्छा, बॉइज़ बुक माना छोकिरे जो किताब, मालिकाणा अख्तियार हक़ूक़ ॾेखारे थो। अच्छा, हुन खां पोइ जेके हेठि ॾिसूं त नंबर सेकंड चाहे वेन द नाउन इज़ प्लूरल एंड एंड्स इन एस द पॉजिटिव केस इज़ फाउंड बाय एडिंग ओनली इन एब्स्ट्राफी। चए जेकॾहिं को बि नाउन जमा में आहे त हुन जे पोयां सिर्फ़ु जेको आहे असां एस्ट्राफी ॾींदासीं। ठीकु आहे, हीउ बॉइज़ जेको आहे इहो जमा में ऑलरेडी आहे त हिन जे पोयां हिन छा लॻायो आहे, एस्ट्राफी लॻाई आहे। ठीकु है, बॉइज़ स्कूल छोकिरनि जो स्कूल, गर्ल्स स्कूल हॉर्सिस टेल। त गर्ल्स जेको आहे हीउ मतिलबु हिते ॾेखारे थो, एस्ट्राफी जेका बाद में लॻल आहे इन जो मतिलबु आहे जमा में आहिनि। बॉइज़ एस जे पोयां मथां एस्ट्राफी लॻल आहे त इहो छा आहे, जमा में आहे। सही आहे, वेन द नाउन इज़ प्लूरल बट डस नॉट एंड इन एस। जो नाउन जमा में आहे पर ख़तमु एस ते नथो थिए, द पॉजिटिव साइन इज़ फॉर्म्ड बाय एडिंग एस्ट्राफीज एज। हा, मेन जी उहो तव्हांखे ख़बर आहे प्लूरल कीअं ठहंदो आहे, हिन जी जेका स्पेल आहे अंदरि जेके लेटर आहे ए जेको आहे चेंज थींदो आहे ई में, त हिन जी मेन्स एस्ट्राफी ऐं एस लॻिबो। मेन्स क्लब, चिल्ड्रेंस बुक्स, जेकर वोमेन्स हुजे हा त हुनजी सिर्फ़ु जेका आहे प्लूरल में ई जेका हूंदी आहे उहा, ऐं एस्ट्राफी लॻे हा पोयां एस लॻे था। सही आहे, हुन खां पोइ ॾिसूं त वेन अ नाउन आर अ टाइटल कंसिस्ट ऑफ सेवरल वर्ड्स द पॉजिटिव साइन इज़ अटैच ओनली टू द लास्ट वर्ड। चए जेकॾहिं नाउन या को बि टाइटल मुश्तमल आहे कुझु लफ़्ज़नि ते त हुन में जेको असां वटि आख़िरी जेको नाउन हूंदो असां हुन जे पोयां एस्ट्राफी लॻाईंदासीं। द किंग ऑफ भूटान्स विज़िट। सही आहे, द किंग ऑफ भूटान्स विज़िट, द प्राइम मिनिस्टर ऑफ मॉरिशस स्पीच। मतिलबु जेको आख़िर में नाउन ईंदो, जेकॾहिं ॿ टे नाउन हिन में गॾु आहिनि, ॿ टे वर्ड गॾु आहिनि, त आख़िर में जेको नाउन ईंदो त हुन जे पोयां असां एस्ट्राफी एस लॻाईंदासीं। अॻिते ॾिसो त चए वेन टू नाउन्स आर इन अ पोजिशन द पॉजिटिव साइन इज़ पुट टू द लेटर ओनली एज। चए जेकॾहिं कंहिं बि सेंटेंस में ॿ नाउन अचनि था, कंहिं बि सेंटेंस में ॿ नाउन गॾु था अचनि त आख़िर में जेको नाउन आहे असां हुन जे पोयां एस्ट्राफी लॻाईंदासीं। देट इज़ टेगो द पोइट्स हाउस। हाँ, जेकॾहिं हीअ एग्ज़ाम्पल आहे हेठि, करीम एंड सालिम्स बेकरी, करीम ऐं सालिम जी बेकरी, विलियम एंड मारेज रीजन। जेकॾहिं असां चऊं जावेद एंड सलीम्स शॉप, त जेकॾहिं ॿ सेंटेंस में सेंटेंस में जेकॾहिं ॿ नाउन इस्तेमालु थियल आहिनि त आख़िरी जेको नाउन आहे हुन जे पोयां एस्ट्राफी एस लॻंदी। सही आहे, उमेदु कजे थी त तव्हांखे फॉर्मेशन ऑफ जेका आहे पॉजिटिव केस बि अची वियो हूंदो। हिन खां पोइ जेको सब्जेक्टिव केस आहे या ऑब्जेक्टिव केस आहे इन जी बि तव्हांखे तमामु सुठे सां सम्झ अची वई हूंदी। त वधीक असां अॼु को लेक्चर हिते ख़तमु था कयूं। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़।